सिंधी मौज मस्ती, सिंधी मौज मस्ती। मां विनय बटेजा ऐं मुंहिंजे साण मुंहिंजो हमराह रवि राजानी सिंधी मौज मस्ती म्यूज़िकल ग्रुप जे पारां तव्हांजो हार्दिक स्वागत था कयूं। सिंधी मौज मस्ती म्यूज़िकल ग्रुप खे ठहे 7 साल थी विया आहिनि। हिननि 7 सालनि में साईं जी खूब मौज लगी, खूब नालो कमायो सिंधी मौज मस्ती म्यूज़िकल ग्रुप। साईं जे आशीर्वाद खां मां इहो ई चाहींदो आहियां साईं झूलेलाल असांजे मथां महर जा मीअड़ा वसाईंदो रहे। झूलेलाल। मां रवि राजानी ऐं मुंहिंजो हमराह विनय बटेजा असांजे ग्रुप खे ठहे 7 साल थी विया। हिन 7 सालनि में साईं जी एतिरी सेवा कई आहे कि दिलि में बसि यही आहे कि साईं जी सेवा हरदम हीअं ई कंदा रहूं ऐं सिंधियुनि खे मौज माणंदा रहूं, नचाईंदा रहूं ऐं हमेशह सिंधी ख़ुशि रहनि। असांजे ग्रुप जो नालो तव्हांखे ख़बर हूंदी, सिंधी मौज मस्ती। जंहिं महिल असां ग्रुप ठातो त हिन ग्रुप जो नालो असां काफ़ी सोचे सम्झे करे रखियो कि सिंधी मौज मस्ती। हमेशह सिंधी मौज मस्ती में रहनि ऐं ख़ुशहाल रहनि ऐं मुंहिंजे ज्योतिन वारे लाल जी शेवा कंदा रहनि। जय झूलेलाल।